हर माण्हू चाहींदो आहे त साणुसि सुठो आलीशान सलूक कयो वञे, हर माण्हू साणुसि ॾेती लेती भली करे, हर क़िस्म जो सहकार करे, पर कॾहिं बि पंहिंजे पाण ॾे न ॾिसंदो आहे त सोसाइटीअ सां समाज सां मुंहिंजो वर्ताव कहिड़ो आहे। चवंदा आहिनि त समाज आईनो आहे, आरसी आहे। जेकॾहिं को मूंखे नथो खीकारे त उनजो मक़सदु इहो थियो त पोयनि ॾींहंनि में मूं के साणुनि लंघायूं कयूं आहिनि, अढंगो हलियो आहियां, तॾहिं इहो रवैयो मूं सां थियो आहे। उहे लंघायूं जेके मूं लोक सां काल्ह कयूं, उहे अॼु जॾहिं मूं सां वरजाइजनि थियूं तॾहिं आऊं उते घोड़ा घोड़ा थो करियां, पर इहो न सोचियुमि त पोइते आऊं कहिड़ो ॿिज पोखे आयो आहियां, कहिड़ी पोख पोखे आयो आहियां। उहा पोख मूंखे लुणणी पवंदी जेकॾहिं आऊं पूरो तोरे आयो हुजां हा त अॼु मूंखे पूरो तोड़जी मिले हा। जेकर आऊं कंहिंसां चङाई करे आयो हुजां हा त अॼु हर को मूं सां चङाई करे हा। चारि विखूं औखे वेल में ॾुखे वक़्त में जेकॾहिं मूं कंहिंसां खयूं हूंदियूं त को मूं सां बि पेर भरींदो। लतीफ़ साईं इन सिलसिले में बैत जोड़े असांजी हिदायत रहनुमाईअ जे लाइ छॾे वियो ऐं चई त वखर विहाई लूणु रुंग खथूरीअ घुरी, इहा बेवाजिबी आहे। तूं सौदो कारोबार लूण जो थो करीं ऐं रुंग सवाई। असां वटि सिंधी समाज में रुंग ॾियण जो रवाजु हो जेको हाणे जेतोणीकि ख़तमु थींदो वञे। कहिड़ी बि शइ तोरबी ऐं मापबी हुई त उन में रुंग यानी सवाई ॾिबी हुई। खीरु मयण वारो खीरु मए पछाड़ीअ ज़री उन मापे में सवाई विझी ऐं ॾींदो। इहा इन लाइ ॾिबी हुई त मयण में या तोरण में जेकर का कसाई रहिजी वई हुजे त रुंग मझां पूरी थिए, यानी खोट हिते ई भरे ॾिजे, छाकाणि त अॻिते जॾहिं हिसाबु थींदो त इहा भरण जेतिरी ताक़त न हूंदी। इहो असांजो समाजी वर्ताव हो। त इते लतीफ़ साईं इन खे कोट कंदे चवे त वखर विहाई लूणु रुंग खथूरीअ घुरी। थोरो इते शर्माईंदे चवे त जेकॾहिं तो लूण जो सौदो कयो आहे त रुंग बि तोखे लूण जी मिलंदी। साॻी तरह जीअं अॼुकल्ह होटलुनि ते थींदो आहे, होटल ते वञिबो आहे, मानी खाइबी आहे ऐं पोइ वरी ग्रेवीअ तौरु रस ज़री वठिबी आहे, साॻी भाॼीअ जी मिलंदी आहे। ईअं कॾहिं न थींदो त दाल खाई ऐं वरी गोश्त जी ग्रेवी या रस घुरिजे। भूंगो तुंहिंजो भर ते जिम ॻाल्हाईं कूड़। हाणे जॾहिं तुंहिंजो भूंगो भर ते ठहियलु आहे, जंहिंखे वक़्त जी वीर मुसलसल खाई रही आहे, का कल कान्हे त इहा कॾहिं फ़ैको कंदी, यानी तूं कॾहिं हितां हलियो वेंदे, कंहिंखे का ख़बर कान्हे ऐं तोखे ख़ुदि बि ख़बर कान्हे। ऐं पोइ बि जेकॾहिं कूड़ ॻाल्हाईं त पोइ उहो आख़िर कंहिंजे लाइ। जिम विञाईं मूड़ जो तो खटियो सो घोरियो। इहा जे चलत हूंदे, इहा जे रविश हूंदे, इहा जे चलत न मटाई, इन ई हाल में सदाईं रहें त पोइ तुंहिंजी मूड़ यानी मूड़ी, उहा दौलत जेका तो पंहिंजे हड़ऊं कारोबार में विधी आहे, उहा बि ॿुॾी वेंदे जे तूं कूड़ ॻाल्हाईंदे। त तोखे घुरिजे त जंहिं शइ जो कारोबार करीं रुंग उन जी ॾीं ऐं रुंग घुरीं बि उन जी। ऐं इहो कतई विसारणु न खपे त हिन हयातीअ खे का जटा कान्हे। जॾहिं का बि जटा कान्हे ऐं पोइ बि जेकर मकारप खां माण्हू न मुड़ियो ऐं पोइ बदमाशीअ खां न मुड़ियो, घटि तोरण ऐं कूड़ ॻाल्हाइण खां न मुड़ियो, त पोइ इहा जेका मूड़ी अथसि, इहा जेका पंहिंजी मूड़ी पंहिंजे हड़ऊं जेको विधो अथसि धंधे में, उहो बि ॿुॾी वेंदुसि, उहो बि तबाह थी वेंदुसि। वखर विहाई लूणु रुंग खथूरीअ घुरी, भूंगो तुंहिंजो भर ते जिम ॻाल्हाईं कूड़। जिम विञाईं मूड़ जो तो खटियो सो घोरियो।